पंजाब के वडे वजीर चौधरी परवेज इलाही खिलाफ फौरी तौर बेतमादी रिथ पेश न करण जो फैसलो। वजीर आजम शहबाज शरीफ की सदारत हेठ नून लीग जो अहम इजलास। वफाकी वजीर राना सनाउल्लाह ख्वाजा साद रफीक ऐं सादिक काफलीग से भागल वफाकी वजीर चौधरी सालिक तारिक बशीर चीमा ऐं ॿिया शरीक थिया। इजलास में परवेज इलाही खिलाफ बेतमादी रिथ फौरी तौर पेश न करण जो फैसलो कयो वियो। बेतमादी रिथ बाबत हतमी फैसलो वजीर आजम ऐं एतादनि जी मुशावरत बाद कयो वेंदो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पीपी पंजाब के पार्लियामानी पार्टी जो इजलास तलब करे वरितो। हसन मुर्तजा की क़यादत में पीपी पंजाब जा मेंबर आसिफ अली ज़रदारी से मुलाकात कंदा। चौधरी परवेज इलाही खिलाफ बेतमादी रिथ समेत पंजाब के सियासी सूरतहाल ते गौर वीचार कयो वेंदो। वजीर आजम ऐं आसिफ अली ज़रदारी से मुलाकात बेहतर रही। सियासी मुलाकातुनि जो सिलसिलो ईंदड़ कुछ ॾींहनि ताईं जारी रहंदो। काफ लीग सरबराह चौधरी शुजात हुसैन चयो आहे त नून लीग ऐं पीपी बेतमादी रिथ ऐं एतमाद जे वोट वारनि ऑप्शन्स ते गौर कनि पियूं। ॿिन्ही जमायतुनि वटि ॿिया ऑप्शन्स बि मौजूदु हूंदा। मूंखे रुगो ॿिनि ऑप्शन्स खां आगाह कयो वियो। मुस्तक़बिल जो फ़ैसिलो गॾिजी हिकमत अमली तहत ते कंदासीं। जंहिं वटि वोट पूरा हूंदा उहो बची वेंदो। हुकूमत मुर्शद के संभालण ऐं दहशतगर्दी के रोकण में नाकाम हुई। चमन खां सवार ऐं लकी मरवत खां बनू ताईं दहशतगर्दी जा वाक़िया थी रहिया आहिनि, पर हुक्मराननि जी दिलचस्पी रुगो NRO 2 में आहे। PTI चेयरमैन इमरान खान चयो आहे त हुकूमत मुर्शद जे ज़बून हाली बावजूद चूंडुनि खां घबराए रही आहे। इमरान खान के पंहिंजे ई वॾे वज़ीर शटअप कॉल ॾेई छॾी आहे। चौधरी परवेज इलाही इमरान खान ऐं PTI के औकात यादि ॾियारी। सूबाई वज़ीर शर्जील इना मेमून चयो आहे त परवेज इलाही समझदार सियासतदान आहे। मौक़ियो ॾिसी पतो छॾायो आहे। परवेज इलाही इमरान खां गुजरात चकवाल ऐं पंजाब जे ॿियनि ज़िलनि में 30 सीटूं ॾियण जी गारंटी घुरी आहे। इमरान न्याज़ी ॿुधी छॾ, एतिहादी हुकूमत ऐं पाकिस्तानी अवाम तव्हां जूं साज़िशूं नाकाम बणाए छॾींदा। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी ऐं PP अॻवान फ़याल टालपुर समेत अहम शख़्सियतुनि जा केस ॿुधंदड़ एहतसाब अदालत जो जज बदिली। कानून वारी वज़ारत एहतसाब अदालत जे जज आज़म खान के स्पेशल सेंट्रल जज मुक़रर करे छॾियो। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज नासिर जावेद राणा एहतसाब अदालत जो नओं जज मुक़रर। लाहौर हाईकोर्ट तोशाखाना मां सुखड़ियूं वसूल कंदड़ जा तफ़सील पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। वफ़ाक़ी हुकूमत जे वकील दरख़्वास्त जी मुखालफ़त कंदे चयो त तोशाखाना मां सुखड़ियूं वसूल कंदड़नि जा तफ़सील फ़राहम नथा करे सघजनि। अदालत दरख़्वास्त गुज़ार जी इस्तदा ते 16 जनवरी ते तफ़सील पेश करण जो हुकुम ॾिनो। इस्लामाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत PTI चेयरमैन इमरान खान जी उबूरी ज़मानत में 10 जनवरी ताईं वाद करे छॾी। इमरान खान खिलाफ दहशतगर्दी कलम तहत दाख़िल केस की ॿुधणी दौरान वकील बाबर रेवान अदालत में पेश थियो। अदालत तिबी बुनियादनि ते इमरान की हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त भी मंज़ूर कई। सखर हैदराबाद मोटरवे मेगा करप्शन स्कैंडल में 3 वॾनि इदारनि जी जांच बावजूद अॻभराई न थी। एंटी करप्शन नैब ऐं FI स्कैंडल के मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार करे न सघिया। अॻूणो DC तशबीन आलम फरार थियल। रहमतुल्लाह सोलंकी ऐं ख़ालिद चना बि गिरफ़्तार न थियो। टपेदार ठारू पहोड़। अॻूणो मुख़्तियारकार बिरासिटी न्याज़ हुजण बि रूपोश बणियल। असगर जतोई बि गिरफ़्तार न थियो। सर्कल ऑफिसर एंटी करप्शन ज़मान अवार्ड चयो आहे त जल्द समूरा जवाबदार गिरफ़्तार थींदा। पंजाब के ज़िले राजनपुर वेझो क़ौमी शराह ते कोहीड़े सबबि 2 मुसाफ़िर कोचिस में टकर 8 मुसाफ़िर फौत, 30 खां वधीक ज़ख़्मी। हादसे के नतीजे में 8 ज़ख़्मियुनि खे कश्मीर अस्पताल मुंतक़िल कयो वियो। लखी गुलाम शाह में भी कोहीड़े सबबि 3 गाड़ियूं टकराइजी वयूं। 6 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। सखर की एहतसाब अदालत नैब चेयरमैन आफ्ताब सुल्तान के चौकास नोटिस जारी करे छॾियो। खोरा खाते घोटकी करप्शन रिफरेंस में अशोक कुमार ऐं ॿियनि खिलाफ़ ज़मनी रिफरेंस दाख़िल न करण ते वज़ाहत तलब। चौकास नोटिस में चयो वियो आहे त ॿुधायो वञे त नैब चेयरमैन तरफ़ां ज़मनी रिफरेंस में देर छो पई कई वञे।
सिंध काबीना में शामिल 5 ख़ास मुआवननि खे खाता अलाट करण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मुराद अली शाह मंज़ूरी ॾेई छॾी। पीर बचल शाह, आमिर गफ़ार, तारिक हसन, फराज़ लाखाणी ऐं ख़ासि मुआवन जावेद नायाब लगारी खाता अलाट कया विया। ख़ासि मुआवननि जी खातनि जो नोटिफिकेशन जल्द जारी कयो वेंदो। हैदराबाद जो कमिश्नर नदीमुल रहमान मेमण बदली। बिलाल अहमद मेमण हैदराबाद जो नओं कमिश्नर मुक़रर। नदीमुल रहमान मेमण कॉलेज खाते जो स्पेशल सेक्रेटरी मुक़रर। सिंध हुकूमत पारां समूरे सूबे में मनचाहती माण्हुनि जी बहाली जा सेंटर्स ठाहिण जो फ़ैसिलो। चीफ सेक्रेटरी सिंध सुहेल राजपूत जी सदारत हेठि इजलास। कमिश्नर कराची, आईजी पुलिस, सेक्रेटरी तालीम ऐं ॿियनि जी शिरकत। चीफ सेक्रेटरी चयो त पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत ही इदारा हलाया वेंदा ऐं एनएब सां गॾिजी जल्द 2 इदारा शुरू कंदासीं। आईजी पुलिस ब्रीफिंग ॾींदे चयो त पुलिस सूबे जे ॿियनि इदारनि सां गॾिजी मंशात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई करे रही आहे। डॉक्टर आमिर लियाकत जूं एतिराज़ जोगियूं वीडियोज़ वायरल करण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयल दानिया शाह ज़मानत लाइ कराची जी अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। जुडिशियल मजिस्ट्रेट ओभर जी अदालत दरख़्वास्त ते डॉक्टर आमिर लियाकत जी न्याणी खे नोटिस जारी करे छॾियो। काज़ी अहमद में हथियारबंदनि जी पेट्रोल पंप तां फुर। मुज़ाहिमत ते पेट्रोल पंप ते कम कंदड़ नौजवान क़तल। हथियारबंद मुलाज़िमनि खे यरगमाल बणाए 1,53,000 रुपया फुर करे विया। मक़तूल नौजवान शमीर कलोड़ो जो लाश अस्पताल मुंतकिल। शहरिन पारां जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो। शदादकोट में जवाबदार करण इल्ज़ाम हेठि पंहिंजी ससु ऐं पीड़सन शख़्स खे क़तल करे छॾियो। ॻोठ नबी शाह में जवाबदार पुनल पंहिंजी ससु राणी ऐं पीड़सन रुस्तम खे क़तल कयो। पुलिस क़त्ल में मुलविस जवाबदार पुनल मस्तोई खे गिरफ़्तार करे वरितो। रते देरे में कारण इल्ज़ाम हेठि औरत क़तल। मक़तूल ज़ैबुल निसा जो मड़ अस्पताल मुंतकिल। कुंडरी वेझो डैम में किरियल 2 ॿारनि खे बचाईंदड़ 2 सगा भाइर फौत। ॻोठ इरशाद आराए वासी अनीस ऐं सद आराए डैम में किरियल 2 ॿारनि खे बचाईंदे डैम में ॿुॾी फौत थिया। लाश अस्पताल मुंतकिल। नौजवान पंजाब खां शादी ते आयल माइटनि खे डैम घुमाइण लाइ वठी विया हुआ त वाक़ियो पेश थियो। कश्मीर मां वधीक हिकु ॼणो अगवा। कश्मीर मां अगवा थियल शहरनि जो अंग वधी 5 थी वियो। कोटड़ी में एसटीपी ऐं ॻोठाणनि जो एसएसपी ऑफिस आॾो अलॻि-अलॻि एहतिजाज। कोटड़ी में वधंदड़ बदआमनी ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी रैली कढी एसएसपी ऑफिस आॾो धरणो हयो। शहीद पुलिस एहलकार गुलाम कादिर कोसो जे कातिलनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। भिटाई नगर पुलिस हथां मुबैना फौरू ॼाणाए मारियल नौजवान मुस्तफ़ा जे वाटसन जो बि। कोटड़ी में एसएसपी यामशोर ऑफिस आॾो धरणो। ज़िम्मेवार एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। झोल में मारिजी वियल नौजवान जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वाटसन जो सांगड़ हैदराबाद रोड ते लाश रखी धरणो रोड ब्लॉक। वाटसन जो चवणु आहे त राति देर सां नौजवान मलूक वसाण जो लाश कमंद जे फसल मां मिलियो हो। पुलिस कातिलनि खे गिरफ़्तार नथी करे। इंसाफ़ मिलण ताईं एहतिजाज जारी रहंदो। ठुललगू गढ़ी हसन सरकी में रेंजर्स जी कार्रवाई। गैरकानूनी तौर तरसियल 10 अफगान शहरी गिरफ़्तार। गिरफ़्तार थियलनि में अब्दुल्लाह, सैफुल्लाह, सुल्तान, हज़रतुल्लाह, असदुल्लाह, मोहम्मद सरवर, रूहुल्लाह ऐं असदुल्लाह शामिल। गढ़ी हसन थाणे जी पुलिस हवाले। केस दाख़िल न थी सघियो। ऐं रूस जे शहर मॉस्को में शदीद बर्फ़बारी। 15 इंच बर्फ़बारी रिकॉर्ड। मॉस्को में बर्फ़बारी जो 33 साल पुराणो रिकॉर्ड टुटी वियो। शहरी घरनि ताईं महदूद थी विया।